पाकिस्तान पारां वालारियल बैतुल मुक़द्दस में इसराइली क़दमनि जे मुज़ाहमत मक़सद हंधनि ऐं इसराइली कब्ज़े खे न क़बूल जोॻो करार ॾिनो। फ़लस्तीन जे आज़ादी लाइ अरब ऐं मुस्लमान मुल्कनि जे गॾिजी कमु करण ते ज़ोर। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार उर्दन में वज़ारती इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त वालारियल बैतुल मुक़द्दस में इसराइली क़दम आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। मस्जिद अल अक़सा में इंतहा पसंदी इसराइली जे दाख़िल थियण जी बि मुज़ाहमत। पाकिस्तान इसराइल पारां गैर कानूनी आबादकारी फ़लस्तीनी इलाइक़नि ते कब्ज़े खे रद्द करे थो। गज़ा में इंसानी सूरतहाल इंतहाई बदतर थी रही आहे। उतां जे अवाम खुराक ऐं पाणी जे शदीद खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध काबीना पोरियतुनि जे घटि में घटि उजूरो 40,000 मां वधाए 43,000 मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास PPP यूनिट खे प्राइवेट लिमिटेड में तब्दील करण जी मंज़ूरी ॾेई वञी वई। PP यूनिट खे कंपनी में तब्दील करण लाइ 50 करोड़ रुपया शुरूआती तौरु ॾियण जी बि मंज़ूरी। एक्साइज़ खाते में सुधारनि बाबति तजवीज़ुनि ऐं लाइसेंस रखंदड़ मोटर डीलरनि लाइ होल्डिंग ट्रेड रिलीफ जी मंज़ूरी। ऑफ रोड ऐं मुकमल तौर तबाह या नाक़ाबिल इस्तेमाल गाॾियुनि जी डी रजिस्ट्रेशन पॉलिसी जी बि मंज़ूरी ॾिनी वई। मोटर थर्ड पार्टी इंश्योरेंस MTPI बाबति अहम सुधारनि ऐं पीपल्स कमेटी हेल्थ सर्विसिस कंपनी जे माली साल 2026-27 जे बजट इंसदाद दहशतगर्दी एक्ट 1997 ऐं इंसदाद दहशतगर्दी तरमीमी एक्ट 2025 में तजवीज़ कयल तरमीमी जे पिणु मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त हुकूमत पोरियतुनि जे भलाई मुआशी तहफ़ुज़ ऐं बहितर रोज़गार जे मौक़नि लाइ अमली क़दम खणी रही आहे। सिंध हुकूमत येलो लाइन BRT मंसूबो वक़्त सिर मुकमल करण लाइ समूरी यूटिलिटी रंडकुनि खे अवलियत जे बुनियाद ते ख़तमु करण जा हुकुम जारी करे छॾिया। सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमूर जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो अहम इजलास अख़्तियारनि तरफ़ां मंसूबे बाबति मुकमल ब्रीफिंग। शर्जील नाम मेमूर चयो आहे त येलो लाइन BRT कराची जे शहरनि लाइ हिकु इंतहाई अहम मंसूबो आहे जेको वक़्त ते मुकमल करणु सिंध हुकूमत जी अवलिन तरजीहुनि में शामिल आहे। समूरा इदारा पाण में भरपूर सहकार ऐं असराइते राब्ते ज़रिए पेश ईंदड़ मसइलनि खे फौरी तौर ते हल कनि जीअं मंसूबो मुक़ररु वक़्त अंदरि मुकमल करे अवाम खे जदीद महफ़ूज़ ऐं मयारी सफ़री सहूलियतूं फ़राहम करे सघजनि। सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमूर तरफ़ां ताज हैदर पुल जे ॿिए हिसे जो कमु मुकमल करण जी हिदायत। पाकिस्तान ऐं अमेरिका ॿितरफ़े वापार फ्रेमवर्क खे जल्द हतमी शकिल ॾियण ते इतफ़ाक़ करे वरितो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं अमरीकी वापारी नुमाइंदे जिमीसन ग्रियर विच में वर्चुअल मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि में वापार ऐं इक़्तिसादी सहकार बाबति ॻाल्हि ॿोल। नाणे वारे वज़ीर अमरीका सां वापार ऐं सीड़पकारी खे हथी वठाइण ते ज़ोर। अमरीकी एक्सिम बैंक सां ताउन वधाइण जी मंज़ूरी ते बि इतफ़ाक़ कयो वियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ारत जो चवणु आहे त टेक्निकल ॻाल्हियुनि खे तेज़ करणु ऐं वेझे राब्ते खे बरक़रार रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। जॾहिं त इजलास में बाहमी इक़्तिसादी भाईवारी खे वधीक मज़बूत करण जो अज़म जो बि इज़हार कयो। भारत तरफ़ां कश्मीर जे ख़ुसूसी आइनी हैसियत जे ख़ात्मे खे 8 साल मुकमल। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में योम इस्तेहसाल मल्हायो पियो वञे। वफ़ाक़ी खाते जे आफ़ीस खां डी चौक ताईं योम इस्तेहसाल कश्मीर रैली कढी वई। वफ़ाक़ी वज़ीरनि मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि शागिर्दनि ऐं शहरनि जे वॾे अंग में शिरकत। कश्मीरियुनि सां ॿधी जो इज़हार। भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ नारेबाज़ी ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं वाक ऐं रैलियूं। भारत जी 5 अगस्त 2019 वारे गैर कानूनी ऐं हिक तरफ़े मुक़दम खे सख़्त 7 साल मुकमल थी चुका जिन ज़रिए भारत आलमी कानून ऐं गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जे लाॻापन ठहराव जी भञकड़ी कंदे कश्मीर जे आलमी तौरु तस्लीम कयल तकरारी हैसियत खे तब्दील करण जी कोशिश कई। सदर आसिफ अली ज़रदारी जो योम इस्तेहसाल कश्मीर ते पैगाम। सदर चवणु आहे त गुज़िरियल 7 सालनि दौरान लखें कश्मीरी सख़्त पाबंदियुनि ऐं ॾुखियनि हालतुनि में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि पर उन्हनि सभिनी ॾुखियनि हालतुनि बावजूदु कश्मीरी अवाम इंसाफ़ ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो पाण करण जो हक़ लाइ
साबित कदम बीठल आहे। गैर कानूनी कदम न तकरार जे कानूनी हैसियत तब्दील करे सघनि था ऐं न ई कश्मीरी अवाम जी आज़ादीअ वारे अज़म खे कमज़ोर करे सघनि था। पाकिस्तान वालारियल जम्मू ऐं कश्मीर जे अवाम जे इख़्लाक़ी सियासी ऐं सफ़ारती हिमायत हर सतह ते जारी रखो। कश्मीर में बुनियादी आज़ादी ते पाबंदियूं ऐं आबादी खे तब्दील करण जूं कोशिशूं वधी वियूं आहिनि। भारत पारां सियासी क़यादत, शहरी आज़ादी ऐं मीडिया जो आवाज़ दॿाइण लाइ सख़्त पाबंदियूं लागू कयूं वियूं आहिनि। वरियनि खां जबर ऐं ॾाढ जो बावजूदि कश्मीरी अवाम पंहिंजे हक़नि जी जिदोजहद लाइ साबित कदम बीठल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो योम इस्तेहसाल कश्मीर ते पैगाम संदसि चवणु आहे त भारत पारां 7 साल अॻु खयल हिकु कदम तरफ़ां कश्मीर जे कानूनी हैसियत खे तब्दील नथा करे सघनि। वालारियल जम्मू कश्मीर ऐं कश्मीर जो तकरार ॾखण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम लाइ बुनियादी मसइलो आहे। पाकिस्तान कश्मीरी अवाम जे सिफ़ारती, सियासी ऐं इख़्लाक़ी हिमायत जारी रखो। योम इस्तेहसाल कश्मीर जे मौक़े ते पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौजनि तरफ़ां कश्मीरी अवाम सां ॿधी जो इज़हार। ISPR जो चवणु आहे त वालारियल जम्मू ऐं कश्मीर ते भारतीय फ़ौजुनि जो मुसलसल ग़ैरक़ानूनी कब्ज़ो, फ़ौजी घेरो, इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं ऐं आबादी घटाइण जूं कोशिशूं इंतिहाई ॻणिती जुगियूं आहिनि। अहिड़ा क़दम चिड़ ॾियारींदड़ बयाननि इलाक़ाई में कदम ऐं इस्तेहकाम खे वधाइण था ऐं इंसानी तकलीफ़ुनि में वधीक इज़ाफ़ो कनि था। ॾखण एशिया में पाइदार अमन ऐं इस्तेहकाम जो दारोमदार जम्मू ऐं कश्मीर जे तकरार जी अहिड़े मुनसिफ़ाने ऐं पुरअमन हल सां जुड़ियल आहे जेको कश्मीरी अवाम जे ख़्वाहिशनि ऐं गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जे लाॻापियल ठहरावनि मुताबिक़ हुजे। हू कश्मीरी अवाम जे आज़ादी ऐं संदनि जाइज़ हक़नि लाइ जारी जिदोजहद में हमेशह साणनि गॾु बीठल रहंदा। पाकिस्तान जो हथियारबंद फ़ौजूं कश्मीरी अवाम जो जाइज़ जिदोजहद जे मुकमल हिमायत जारी रखनि। कश्मीरी अवाम वरियनि खां भारतीय जबर ऐं ज़ुल्म खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं 7 साल अॻु भारत हिकु तरफ़ो ऐं ग़ैरक़ानूनी कदम खणंदे कश्मीर जे ख़ासि हैसियत ख़तमु कई। भारतीय ज़ुल्मनि बावजूदि कश्मीरी आज़ादी जे हक़ लाइ बहादुरी सां साबित कदम बीठल आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु संदसि चवणु आहे त भारत जा अहिड़ा ग़ैरक़ानूनी कदम तारीख़ खे तब्दील नथा करे सघनि ऐं न ई कंहिं क़ौम जे आवाज़ खे दॿाए सघनि था। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जे ठहराव मूजिबि हल थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी हर सतह ते कश्मीरी अवाम जे हक़ ख़ुदमुख्तारियत जी हिमायत जारी रखंदी। सिंध हुकूमत तरफ़ां योम इस्तेहसाल कश्मीर जे तक़रीब कश्मीरियुनि सां ॿधी जो इज़हार ऐं भारती ज़ुल्म ख़िलाफ़ हिकु मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कश्मीरियुनि सां ॿधी जो इज़हार। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 5 अगस्त 2019 ते भारत पारां खयल क़दम आलमी कानून जी खुलियल भञकड़ी आहिनि। भारतीय क़दम गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जे ठहराव जी उबतड़ आहे। सिंध जो अवाम कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि जे हक़ ख़ुद इरादियत जे जिदोजहद में साणनि कुल्हे सां मिलाए बीठल आहे। ॾखण एशिया में चटादार अमन सिर्फ़ कश्मीरी मसइले जे मुनसिफ़ाने हल सां ई मुमकिन आहे। अगस्त 2019 ते भारत वालारियल जम्मू ऐं कश्मीर जे ख़ुसूसी आइनी हैसियत ख़तमु करे आलमी कानून जी भञकड़ी कई। कश्मीरी अवाम केतिरनि ई ॾहाकनि खां पंहिंजे हक़ ख़ुद इरादियत लाइ बेमिसाल क़ुर्बानियूं ॾेई रहियो आहे, पर भारतीय रियासत जबर, इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि ऐं बिना अदालती कार्रवाइनि ऐं क़त्ल बावजूदि संदनि आज़ादी जो जज़्बो कमज़ोर न थियो आहे। पाकिस्तान जी सॼी क़ौम पंहिंजे कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां मुकमल यकजहती जो इज़हार करे थी। योम इस्तेहसाल कश्मीर जे मौक़े ते सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमण जो जारी कयल बयानु संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी हमेशह कश्मीरी अवाम जे हक़ ख़ुद इरादियत जी हिमायत कई आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान पीपल्स पार्टी हर आलमी फोरम ते कश्मीरी अवाम जो आवाज़ बुलंद कंदी रहंदी। योम इस्तेहसाल कश्मीर कश्मीरी अवाम सां सियासी, सिफ़ारती ऐं इख़्लाक़ी सहकार जे अज़म खे वर्ज़ा जो ॾींहुं आहे। कश्मीरी अवाम जी आज़ादी जी जिदोजहद मुनसिफ़ानी आहे ऐं उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जॾहिं कश्मीरी पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो पंहिंजी आज़ाद मर्ज़ी सां कंदा।
अमेरिका जे सभ खां अहम मिसाइल दिफ़ाई निज़ाम थाड में इस्तेमाल थींदड़ इंटरसेप्टर मिसाइल तक़रीबन 80% ख़त्म थी विया आहिनि। पेट्रियाट इंटरसेप्टर जो ज़ख़ीरो पिणु जंग खां अॻु जी तइदाद जे मुक़ाबले में अधु घटिजी वियो आहे। अमेरिकी नशरियाती इदारे जी दावा रिपोर्ट में चयो वियो आहे त मिसाइल जे ज़ख़ीरे में घटिताई ऐं विच ओभर में अमेरिकी इत्तेहादियुनि ख़िलाफ़ ईरानी जवाबी कार्रवाई जे ख़दशनि सबबि सदर डोनाल्ड ट्रंप खे ईरान ख़िलाफ़ वॾे हमले जे मंसूबनि खे मुलतवी करण ते मजबूर कयो। पेंटागोन ऐं व्हाइट हाउस अमेरिकी नशरियाती इदारे जे रिपोर्ट खे रद्द करे छॾियो। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान उहिदो छॾण बाबति ख़बरुनि खे अफ़वाह करार ॾेई छॾियो। सुप्रीम लीडर आयतुल्ला मुज्तबा खामनई सां इख़्तिलाफ़ खे रद्द करे छॾियो। टीवी खे इंटरव्यू ॾींदे ईरानी सदर चयो आहे त उहिदे ते रहंदो ऐं सदर तौरु कमु कंदो रहंदो। हुकूमत ऐं हथियारबंद फ़ौज में मुकमल ॿधी आहे। जॾहिं बि इस्तीफ़ा ॾींदो त पाण ऐलान कंदो। कुझु माण्हू उहो तासिर ॾियण जी कोशिशि कनि पिया त इंतिज़ामिया ऐं सुप्रीम लीडर आयतुल्ला मुज्तबा खामनई विच में इख़्तिलाफ़ आहे। अमेरिका तरफ़ां ईरान सां हुरमुज़ बाबति जल्द मुआहिदो थियण जी दावा। अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त हुरमुज़ खोलण बाबति ईरान सां ॻाल्हियुनि में गहराई थी आहे। हुरमुज़ जे मसइले ते तमामु जल्द हिकु मुआहिदो तइ थी वेंदो। अरब टीवी में दावा कई आहे त हुरमुज़ खे खोलण लाइ राब्ता तेज़ी सां जारी आहिनि, जिन में हाकारी अॻुराई थी आहे। ईंदड़ कलाकनि या अरबा ते हुरमुज़ ज़ंग खोलण बाबति ऐलान थियण जो इम्कान आहे। फकीराबाद भरिसां अणॼातल शख़्स जो लाश क़ौमी शराह इकनामिक ज़ोन पुलिस थाणे जे हद में मथे में धक लॻल लाश मिलियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो। वारसनि जी ॻोल्हा शुरू। ॻोठी भरिसां महेसर वेझो रेलवे ट्रैक तां हिकु शख़्स जो लाश मिलियो। रेलवे पुलिस लाश ट्रायल करे अस्पताल मुंतक़िल कयो। उमरकोट में अलाह चौक तां नौजवान गुलाम मोहम्मद वलद नूर मोहम्मद सोलंकी जो लाश हथायो। वारसनि तरफ़ां जांच जो मुतालबो। ऐं मीरो खान वेझो वारह ब्रांच खे 200 फुट घारो लॻण सबबि सारेलो फसल पाणी हेठि घारे जे पाणी ॻोठ अलीनवाज़ जागीरानी तरफ़ तेज़ी सां वधण लॻो। ॻोठाणनि जो चवणु आहे त 2 साल अॻु करोड़ रुपयनि जे लाॻत सां ठहियल पुल में नाक़ुस मटीरियल जे इस्तेमाल सबबि घारो लॻो आहे।